Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. तव्हां MPAs, MNAs ऐं वज़ीरनि जा न पर अवाम जा मुलाज़िम आहियो। पाण खे MNAs ऐं MPAs जा मुलाज़िम न सम्झो। ऑफिसर्स ईमानदार हुजनि हा त मुतासिर अदालतुनि में न अचनि हा। सिंध हाई कोर्ट सखर तरफ़ां कमिश्नर सखर सूधो ॿियनि अमलदारनि खे छंड। अदालत बोर्ड मुतासिरनि जी सहायता न थियण ते कांवर जो इज़हार कंदे चयो त सभु ॼाणनि था त बोर्ड मुतासिरनि जो सामान सरकारी ऑफिसिस मां निकिरण बाद केॾांहुं वञे थो। इमदादी सामान वॾेरनि जी ओताकुनि, बंगलनि ऐं गोदामनि में रखियो वियो आहे। कंहिंखे बि इंसानियत जो फ़िकुर न आहे। छा तव्हां माण्हुनि खे मारणु घुरो था? इंसानी ज़िंदगियूं क़ीमती आहिनि, उन्हनि खे बचाइणु घुरिजे। जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त बहाली कमेटीअ में MPAs शामिल हूंदा त उहे माण्हुनि सां गॾु पंहिंजो बि फ़ाइदो ॻोल्हींदा। सिंध में समूरा रस्ता ॿुॾल आहिनि, माण्हुनि जी अचु वञु नामुमकिन बणिजी वई आहे। अदालत तरफ़ां DC खैरपुर जी गैर हाज़िरीअ ते कांवर जो इज़हार कंदे खेसि फौरी पेश थियण जो हुकुम। ख़बर अथऊं त सखर में पंहिंजी मिल्कियत बचाइण जे लाइ कंहिं कठि हणायो। DC दादू खे घुराए कंहिं चयो त हीअ असांजा 3 घर बचाइणा आहिनि। नाला ॿुधाईंदुसि त तौहीन अदालत लॻी वेंदो। सिंध हुकूमत जे तर्जुमान ऐं एडमिनिस्ट्रेटर कराची मुर्तज़ा वहाब चयो आहे त अदालतुनि जो कमु तकरार हल करणु आहे। माण्हू हिन वक़्तु परेशान आहिनि। फील्ड ते वेंदड़ ऑफिसर्स ऐं मुलाज़िमनि खे कमु करणु ॾिनो वञे। कमु मुकमल थियण खां पोइ बि तफ़सील ॾियण जे लाइ तयारु आहियूं। पाणीअ जे लंघनि ते हद दख़लियूं कंदव त ॿोॾि त ईंदी न। हुकूमत अॼु पाणीअ जे लंघनि तां कब्ज़ा ख़तमु कराए पाणी पाण ई निकिरी वेंदो। सिंध हाई कोर्ट जी मली नदीअ में कब्ज़नि ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान रिमार्क्स जस्टिस हसन अज़हर रिज़वी रिमार्क्स ॾींदे चयो त हुकूमत खे घुरिजे त पाणीअ जे लंघनि बाबति कानून साज़ी करे कुदरत जे कानून ते अमल कयो। कुदरत जे निज़ाम सां छेड़छाड़ कंदव त बरसाति ज़हमत बणिजी वेंदी। मली नदीअ में थियल कब्ज़ा फौरी ख़तमु कराया वञनि। निशानदही कयो त कहिड़ियुनि जायुनि ते कब्ज़ा आहिनि। अदालत तरफ़ां दरख़्वास्त गुज़ार खे तरमीमी दरख़्वास्त जमा कराइण जी हिदायत। औरत जज खे धमकाइण जो इरादो न हो, अहिड़े अमल जो सोचे बि नथो सघां। इमरान ख़ान औरत जज खे धमकाइण जे केस में इस्लामाबाद हाई कोर्ट में नओं जवाब जमा कराए छॾियो। लिखत में दाख़िल जवाब में इमरान ख़ान चयो आहे त औरत जज ज़ेबा चौधरी बाबति गैर इरादी तौरु ॾिनल बयान ते अफ़सोस आहे। ख़ातिरी करायां थो त अदालत ऐं जजिस जो एहतराम कंदो आहियां। बयान जो मक़सदु औरत मजिस्ट्रेट जी दिल आज़ारी करणु न हो। जेका सूरत हाल सॼे सिंध में आहे त टोटली फेलूअर आहे। पर जे फेलूअर जा कारण असां ॾिसूं था त हिकिड़ी 15 साल 10 साल जी मिसमैनेजमेंट ऐं बैड गवर्नेंस ऐं करप्शन। त हिन सॼे माहौल में मां सम्झां थो त टोटल गवर्नमेंट जे तरफ़ों नेग्लिजेंस आहे। गवर्नमेंट का बि सूरत हाल नज़र नथी अचे त किथे गवर्नमेंट आहे। माण्हू बे आसरे वेठा आहिनि। इंसानी हिकिड़ो वॾो अलमियो जनम वठणु वञे पियो। हिन सॼे सूरत हाल में मां सम्झो आहे त बहितर इहो ई आहे त हिन रेज़िग्नेशन खां पोइ हिकिड़ो त आम माण्हू खे बि इहा शइ अहसासु थींदो ऐं उन खां पोइ जेका सरकारी धुर आहे त उहा ज़रूरु जीअं अॻु में जेको आहे बाय इलेक्शन हुजे या इलेक्शन हुजे त क़यादत खां वठी सभु अचे लाड़काणे में वेहंदा आहिनि। हाणे बि उमेदु आहे त अचे ज़रूरु वेहंदा ऐं माण्हुनि जी वार कंदा। GDA MPA मुअज़्ज़म अब्बासी बोर्ड मुतासिरनि जी मदद न थियण ते एहतिजाज तौरु असेंबली रुकनियत तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। मुअज़्ज़म अब्बासी पंहिंजी इस्तीफ़ा स्पीकर ॾांहुं माणे छॾी। इस्तीफ़ा में GDA MPA मौक़िफ़ रखियो आहे त बोर्ड दौरान इंतिज़ामिया पीपल्स पार्टी जे कंट्रोल में रही कमु करे थी। पीपल्स पार्टी हुकूमत अवाम खे रिलीफ ॾियण में नाकाम थी चुकी आहे। हुकुमराननि जी नाअहलीअ सबबि सिंध जो अवाम ॾुखिये दौर मां गुज़री रहियो आहे। चूंडियल नुमाइंदो हुजण बावजूदि मौजूदा सूरत हाल में पाण खे बेवस महसूसु कयां थो। तक लाइ कमु न करे सघण ते असेंबली रुकनियत तां इस्तीफ़ा ॾेई रहियो आहियां।
खुदारा असां शहरनि खे वधीक तव्हां इम्तियाज़ में न विझो, इन्हनि बचड़नि जे लाइ तव्हां रेस्क्यू नथा मोकिलियो, ही बुख ते वेठा आहिनि, तव्हांखे सभु ओके नज़र थो अचे, सभु कुझु ओके थी वियो, ॿुधायो छा ख़ैरपुर नातनि जे आवासनि जे लाइ निमाइंदा काॾे विया आहिनि, मेढा काॾे वई आहे? मां इन बुट खां पुछण थो चाहियां, रफ़ीक जमाली खां पुछण थो चाहियां, तूं 1 करोड़ रुपया जेके मिलिया आहिनि ॿोॾि हिते आई आहे, तव्हां किथे ख़र्च कया आहिनि? केनशाह में ॿोॾ जे पाणी में फाथल शहरनि जी हिकु ॿी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। ॻीचे ताईं पाणी में ॿुॾल हिकु शहरी वीडियो में चई रहियो आहे त पाणी में फाथल ॿारनि ऐं नियाणियुनि जी सार न लधी वई आहे। रेस्क्यू टीम्स ऐं ॿेड़ियूं उमाणण वारियूं दावाऊं कूड़ियूं आहिनि, असांखे निंधड़को छॾियो वियो आहे। असां हिते 4 ॾींहंनि खां बुख ते वेठा आहियूं। छा केनशाह सिंध ऐं पाकिस्तान जो हिसो न आहे? सुप्रीम कोर्ट ऐं सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां नोटिस वठण जी अपील। सेव हड़ताल के जी यूसी आराज़ी में ॻोठाणनि रेलवे लाइन के कट ॾेई छॾियो। कट बाद पानी जो तेज़ वहकिरो भान सैदाबाद जे सिम नाले तरफ़ वधण लॻो। यूसी आराज़ी जा 50 खां वधीक ॻोठ पाणीअ हेठि, रस्तनि घिटियुनि ऐं घरनि में 4 फुट पाणी बीठल। पाणीअ जे तेज़ वहकिरे सबबि सेवण टोल प्लाज़ा वटि पुल किरी पई। इंतिज़ामिया सेवण खां दादू वेंदड़ रोड बंदि करे छॾियो। मुख़्तलिफ़ हंधनि ते कट ऐं घारनि खां पोइ मंछूर ढंढ में पाणी जी सतह में 2 फुट लाथ अची वई। मंछुर में पानी की सतह घटिजी 22 फुट 4 इंच थी वई। 0.2 MNV ड्रेन के बंद के लगल घारो वधी 400 फुट थी वियो। पानी के वहकिरे सेवन तालके जा सवें ॻोठ ॿोड़े छॾिया। मुतासिर ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत पानी उकारे लॾ पलाण ते मजबूर।